बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी वीडियो में असां सिखंदासीं त यूट्यूब तां वीडियो डाउनलोड कीअं कजे। दोस्तों शुरू था कयूं वीडियो खे, पर उन खां पहिरीं हिकिड़ी गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट सेक्शन में राय ॾिजो तव्हांखे कहिड़े क़िस्म जी वीडियोस कहिड़ी ॼाण खपे। असां उन बाबति वीडियो ठाहे तव्हांखे मोकिलींदासीं, इंशाअल्लाह यूट्यूब ते अपलोड कंदासीं। दोस्तों वीडियो शुरू कयूं था। दोस्तों मां का वीडियो लिखां थो, जीअं मां लिखां थो, मां पंहिंजी सर्च हिस्ट्री में का वीडियो खणा थो सिक में। दोस्तों सिंधी सॉन्ग आहे सिक में वंदा ना नखरानी जो, इनखे असां डाउनलोड इनखे सभिनी खां पहिरीं ओपन कंदासीं। दोस्तों ये ओपन कंदासीं। असां ओपन थियण सां गॾु दोस्तों असां हिते ॾिसो यूट्यूब जा कुझु बटण नज़र अचनि था। लाइक जो बटण आहे, डिसलाइक जो बटण आहे, उन खां पोइ शेयर जो बटण आहे, उन खां पोइ डाउनलोड जो बटण आहे। दोस्तों इते जो डाउनलोड थींदो वो चैनल तरफां सेटिंग कयल होंदी है, किन में डाउनलोड जो ऑप्शन होंदो है, किन में ना होंदो। पर अगर डाउनलोड जो ऑप्शन हुजे भी तो दोस्तों ये सिर्फ यूट्यूब में ही सेव थींदो। जी मूं हुई वीडियोस जेके लाइब्रेरी में रखियूं आहिनि, यूट्यूब में सेव करे रखियूं आहिनि, इहे मुंहिंजी वीडियोस मुंहिंजे मोबाइल जी ॿिनि वीडियो प्लेयर में न हलंदी। न ही MX प्लेयर में हलंदी, न वीडियो नॉर्मल वीडियो प्लेयर में, न VLC प्लेयर में, विडमेट जे प्लेयर में, कंहिं प्लेयर में ही वीडियो प्लेयर में न हलंदी। दोस्तों इन करे वीडियो खे डाउनलोड करण लाइ असां शेयर जो बटन दबाईंदासीं। शेयर जो बटन दबाइण खां पोइ असांखे मोबाइल में उहा 3 एप्लीकेशन हुजनि जेके असांखे वीडियो डाउनलोड करण में मदद कनि। जीअं दोस्तों डाउनलोड विद स्नैपट्यूब आहे, स्नैपट्यूब तां डाउनलोड करे था सघूं, या पोइ डाउनलोड वीडियो मतिलबु हिकिड़ी आहे विडमेट चवंदा आहिनि उनखे, जंहिंजी सिंबल इहा आहे, मोनोग्राम इहो आहे, हितां डाउनलोड करे सघो था। त मोड़ ॿई एप्लीकेशन हुन कंहिं बि हिकिड़ी एप्लीकेशन खे असां चूज़ कंदासीं। जीअं असां विडमेट खे चूज़ कयो तो सबर कंदासीं विडमेट इनके एनालाइसिस करे तव्हांजे नेटवर्क जे मुताबिक़ टाइम लॻंदो, तव्हां कहिड़ो नेटवर्क इस्तेमालु कयो था उन मुताबिक़। हाणे ॾिसो दोस्तों असां वटि ऑप्शन अची विया त असां हिन वीडियो खे कहिड़े तर्ज़ में डाउनलोड कयूं। हीअ ॿई ऑडियो जा ऑप्शन आहिनि, छो जो वीडियो जो डिस्क्रिप्शन ॾिनी अहिड़े हिसाब सां, अपलोड अहिड़े हिसाब सां थियल आहे, इन करे असां अगरि डाउनलोड शुरू कंदासीं त वीडियो डाउनलोडिंग शुरू थी वेंदी। दोस्तों इन लाइ तव्हां वटि विडमेट एप्लीकेशन जो हुजणु लाज़मी आहे, ऐं विडमेट एप्लीकेशन इंशाल्लाह तव्हांजो इन जो लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं, तव्हां उतां डाउनलोड करे वठिजो। उन खां पोइ ॿियो तरीक़ो आहे दोस्तों, हीअ वीडियो असां खोली, असां शेयर ते वियासीं, मोर ते आयासीं, उन खां पोइ असां हितां स्नैपट्यूब में वियासीं, उतां शेयर जो बटन दबाए असां विडमेट में आयासीं, हिते असां शेयर जो बटन दबाए स्नैपट्यूब में आया आहियूं। हाणे स्नैपट्यूब में ही वीडियो खुलींदी ऐं हितां असां डाउनलोड कंदासीं इंशाअल्लाह। पर दोस्तों ही जेका वीडियो मूं खोली आहे इहा डायरेक्ट यूट्यूब तां न ई खोली, इहा विडमेट मां ई खुली रही, इन करे स्नैपट्यूब जो ऑप्शन कोन पियो अचे। तव्हां डायरेक्ट यूट्यूब मां ई खोलियो, इनखे डायरेक्ट स्नैपट्यूब ते खणी अचो। स्नैपट्यूब डायरेक्ट तव्हांखे ऑप्शन ॾींदो तव्हांखे कहिड़े क्वालिटी में डाउनलोड करनी है, 360p में करनी है, 480 में, 780 में, 240 में, जंहिंमें बि तव्हांखे करणी आहे। जेतिरा बि मतिलबु वीडियो जी क्वालिटी घणी हूंदी एतिरी MB घणी इस्तेमालु कंदी वीडियो डाउनलोड करण लाइ। मां हिनखे हिते डाउनलोड कयां थो। दोस्तों मुंहिंजी डाउनलोडिंग ते लॻी वियो। ॿिनी वीडियोज़ जा लिंक इंशाल्लाह तव्हांखे सब्सक्रिप्शन में हिन में डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। दोस्तों तव्हां डाउनलोड करे वठिजो, तमामु आसान फ्री एप्लीकेशन आहिनि। उन खां पोइ दोस्तों असां अगरि फेसबुक तां का वीडियो डाउनलोड करणु चाहियूं था त असां फेसबुक ओपन कंदासीं सभिनी खां पहिरीं। उन खां पोइ वीडियोज़ में वेंदासीं। दोस्तों पोइ हिकिड़ी वीडियो आहे, हिन जे मथां 3 नुक़्ता हूंदा आहिनि। का बि वीडियो आहे तव्हांजे साम्हूं दोस्तों, हुन जे मथां 3 नुक़्ता हूंदा आहिनि। तव्हां हुनखे हिते 3 नुक़्तनि ते प्रेस कंदो, पोइ कॉपी लिंक में ईंदो, तव्हांजो लिंक कॉपी थी वेंदो। पोइ मूं वटि जीअं त विडमेट ऐं स्नैपट्यूब ऑलरेडी मौजूदु आहिनि, मां उन्हनि तां डाउनलोड कंदो रहंदो आहियां। मूंखे मोबाइल डायरेक्ट ॿई ऑप्शन ॾेई छॾिया, मां ॿिनी ते क्लिक कोन कयो, मां तव्हांखे बंदि कयुमि। हाणे मां स्नैपट्यूब में वञा या विडमेट में वञा, ॿिनी में वीडियो आसान करणु वीडियो डाउनलोड करणु सफ़ा आसान आहे। दोस्तों ये ऐड पियो हले, मूं हुनखे बैक कयो, विडमेट खे बैक करे हिन जो जेको इंटर URL सर्च और इंटर URL जेको सभिनी खां टॉप ते ऑप्शन आहे, हुन में क्लिक कयो। हुन में क्लिक करण खां पोइ थोरो तेज़ लॉन्ग प्रेस कजो, मतिलबु थोरी देरि लाइ प्रेस करे रखिजो, हिते पेस्ट जो ऑप्शन अची वेंदो, हुनखे क्लिक कजो। फेसबुक तां जेको असां लिंक कॉपी कयो उहो असां हिते पेस्ट करे छॾींदासीं। दोस्तों हिनखे गो कंदासीं त फेसबुक वारी वीडियो असांजी हिते विडमेट में खुली वेंदी।
विडमेट में खुलण खां पोइ हिते ॻाढ़े तीर जो निशान अची वेंदो, हुन ते क्लिक कंदासीं। साॻे तरीक़े सां असां वटि वीडियो जो डाउनलोड करण जा ऑप्शन अची वेंदा दोस्तों। स्नैपट्यूब तां भी दोस्तों ईअं ई वीडियो डाउनलोड करण जो तरीक़ो आहे। ये असां वीडियो जो लिंक त असां वटि कॉपी कयल आहे दोस्तों। असां डायरेक्ट स्नैपट्यूब ऑन कंदासीं। स्नैपट्यूब ऑन कंदासीं। स्नैपट्यूब ऑन करण खां पोइ दोस्तों हिन जा एड्स वग़ैरह ईंदा रहंदा आहिनि, उनखे स्किप करे छॾिजो। ये स्नैपट्यूब ऑन थी वियो। उन खां पोइ साॻियो सर्च यूट्यूब, हिते सर्च यूट्यूब में वञी ही लिंक कॉपी जेको असां कयो आहे उनजो ऑप्शन डायरेक्ट हेठां अची वियो आहे, छो जो मोबाइल जो एप्लीकेशनूं मोबाइल जो सिस्टम आहे हिक ॿिए सां इंटरकनेक्टेड आहे, त उनखे ख़बर पवे थी। पर तव्हां वटि अगरि लिंक इहो हेठां कॉपी थियल न अचे, तव्हां लॉन्ग प्रेस कजो, मतिलबु थोरी देरि प्रेस करे रखिजो, पोइ पेस्ट जो ऑप्शन ईंदो, उहो लॻाईंदो, पोइ सर्च में ईंदो। उहा साॻी वीडियो जेका असांखे फेसबुक ते नज़र आई पे खलील रहमान कवर वारी हुई, उहा असांखे स्नैपट्यूब ते नज़र अचणु लॻी। हाणे स्नैपट्यूब तां हिते कुंड ते बि हेठि बि बटण मतिलबु खाॿी साॼी कुंड ते हेठि हिते बि बटण डाउनलोड जो ऑप्शन हूंदो आहे। हीउ जेको तीर आहे नंढिड़ो सन्हड़ो अछो लाइन जेको वीडियो जे हेठां, इन ते बि असां क्लिक करे डाउनलोड जो ऑप्शन खोले सघूं था ऐं असां हिनखे डाउनलोड करे सघूं था दोस्तों। उम्मीद है तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। इंशाल्लाह ताला कमेंट सेक्शन में जे क़िस्म जी राय तव्हां ॾींदा, कहिड़े क़िस्म जी तव्हांखे वीडियो जी ज़रूरत आहे, इंशाल्लाह उहा तव्हांखे सिंधी ज़बान में ठाहे सिंधी ज़बान में मोकिलिबी इंशाल्लाह। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक करे छॾियो दोस्तों। जी सिंध पाकिस्तान ज़िंदाबाद।